वेनेज़ुएला जंहिंखे हुगो शावेज़ जे ॾींहनि में इनक़लाबियुनि जे देस सां तशबीह ॾिनी वेंदी हुई। मज़दूरनि ऐं पोरियतनि जी हुकुमरानी जो ख़्यालु ऐं ख़ाको वेनेज़ुएला जो नालो वठण सां दिमाग़ ते तरी ईंदो हो, जिथे ॻाढ़ियुनि अखियुनि वारा इनक़लाबी बुर्जुआ तबिके ख़िलाफ़ आख़िरी हदूं पार करण ताईं पहुचण जा सांबाह कंदे नज़र ईंदा हुआ, जिथे मज़दूर ई मज़दूरनि जा हुकुमरान हुआ, अॼु उते सूरत हाल अबतर, बदतर ऐं बदहाल आहे। ऐं हिन वक़्तु वेनेज़ुएला जे हुकुमरान धुर तोड़े मुख़ालिफ़ धुर में जहिड़ो हलंदड़ आहे, जेको बयाननि ऐं एहतजाज खां पोइ मारामारी ताईं वञी किसो पहुतो आहे। ऐं नतीजे तौरु मुख़ालिफ़ धुर जा 5 ॼणा सदर मदोरो हामियुनि पारां ज़ख़्मी थी पिया आहिनि। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त वेनेज़ुएला जी पार्लियामेंट में मुख़ालिफ़ धुर वाज़े अक्सरियत में आहे, पर हुकुमरान हिकु मदोरो नाले शख़्स आहे। मुख़ालिफ़ धुर जो चवणु आहे त मुआशी बहरान जो ज़िम्मेवार सदर निकोलस मदोरो आहे, जॾहिं त वेनेज़ुएला जे सदर मदोरो जी नज़र में वरी मुख़ालिफ़ धुर जी हामी कांग्रेस खे वेनेज़ुएला में उभरंदड़ मसइलनि जो ज़िम्मेवार कोठियो पियो वञे ऐं संदसि पारां हड़नी असेंबली मेंबरनि खां इस्तीफ़ा जो मुतालबो थी रहियो आहे। हिन वक़्तु वेनेज़ुएला में गुज़िरियल 3 महीननि खां मुआशी बहरान ख़िलाफ़ अवाम एहतजाज में आहे ऐं मुसलसल 3 महीननि खां कानून लागू कंदड़ एहलकारनि जे तशदुद खे भोॻे रहियो आहे। हिन वक़्तु ताईं जी मार्चुनि ऐं धरणनि में सभ खां वधीक एहतजाज कंदड़ माण्हू मारिया विया आहिनि, जॾहिं त एहलकारनि ऐं एहतजाजुनि विच में ॿितरफ़ी वेड़ में कानून लागू कंदड़ अमलदार पिणु मारिजी विया आहिनि, जंहिं करे वेनेज़ुएला जी घिटियुनि में हिन वक़्तु अमुन ऐं सुकून किथे बि ॻोल्हियो नथो मिले ऐं शहरुनि जी हालति तंहिं करे ॾींहों ॾींहुं बदतर ऐं बेहाल थी रही आहे। ताज़ियूं रिपोर्टूं आहिनि त वेनेज़ुएला जी आज़ादी वारे ॾींहं ते मुल्क जे राजधानी काराकास में क़ौमी असेंबली ऐं कांग्रेस जो जीअं ई इजलास शुरू थियो त हलंदड़ इजलास दौरान मथनि हमिलो कयो वियो। सदर मदोरो हामियुनि जी लठियुनि ऐं डंडनि सां कयल हमले जे नतीजे में 12 खां वधीक माण्हू सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन मां 5 चूंडियल नुमाइंदा पिणु शामिल आहिनि। जॾहिं त हमले वक़्तु पार्लियामेंट जी इमारत अंदरि फायरिंग ऐं धमाकनि जा बि आवाज़ ॿुधा विया ऐं पार्लियामेंट में भञ-ड्राह पिणु कई वई। कांग्रेस इमारत खे 9 कलाकनि ताईं हमिलो कंदड़नि पंहिंजे घेरे में रखियो, जंहिं करे असेंबली मेंबर, सहाफ़ी ऐं मुलाज़िम हिकु हंधि क़ैद थी रहिजी विया। इन वाक़े खां अॻु वेनेज़ुएला जे सदर मुख़ालिफ़ मुज़ाहिरनि में हज़ारे माण्हू ज़ख़्मी पिणु थी चुका आहिनि, जॾहिं त केतिरनि ई एहतजाज कंदड़नि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। वेनेज़ुएला जे सदर जो इन समूरी सूरत हाल खां पोइ इहो चवणु आहे त पुरतशदुद वाक़िअनि ते अमेरिका जी मदद सां ज़ाब्तो आंदो वेंदो ऐं हू वेनेज़ुएला जे नए आइन ठाहिण लाइ नई आइन साज़ असेंबली क़ाइमु करणु घुरनि था। वेनेज़ुएला में वधंदड़ सियासी, इक़्तिसादी ऐं मुआशी बहरान मुतलिक़ इहो पिणु चयो पियो वञे त इन सभ जो ज़िम्मेवार वेनेज़ुएला जो मौजूदा सदर आहे, जंहिं मज़दूरनि ख़िलाफ़ बि ताक़त जो इस्तेमालु कयो ऐं फैक्ट्री मालिकनि लाइ बि धरती तंग करे छॾी। संदसि अहिड़े वर्ताउ ख़िलाफ़ फैक्ट्री मालिकनि पारां कारखाना बंदि कया विया हुआ ऐं सदर पारां उरा ज़ोराई कंदे खेनि मुल्क छॾण या गिरफ़्तार थियण जूं मथां ई मथां वरी खेनि धमकियूं ॾिनियूं वयूं हुयूं। इन खां सवाइ वेनेज़ुएला में एहतजाज हिन वक़्तु इन हद ताईं वधी चुको आहे जो कैदियुनि पारां बि हिक ॿिए मथां फायरिंग जा वाक़िआ रिपोर्ट थी रहिया आहिनि। ताज़नि थियल फायरिंग जे वाक़िअनि में 12 कैदियुनि जे मारिजी वञण जूं ख़बरूं बि रिपोर्ट थियूं आहिनि। हिन वक़्तु घुर्ज इन ॻाल्हि जी आहे त सभ खां वधीक एहतजाजुनि जे मारिजी वञण, हज़ारनि जे ज़ख़्मी थियण ऐं हज़ारनि जे जेल भेड़ा थियण खां पोइ घुर्ज इन ॻाल्हि जी आहे त अवामी राय जो एतिराम कंदे वेनेज़ुएला जे सदर खे पंहिंजो उहिदो छॾे संदन मुतालबनि पटांदड़ आम चूंडुनि जो ऐलान करणु घुरिजे त जीअं वेनेज़ुएला जो अवाम सुख भरियो साहु खणी सघे ऐं वेनेज़ुएला जूं हालतूं अबतर खां बहितरी तरफ़ अची सघनि।